IMF पारां पाकिस्तान खे ॿी किस्त मिली वई। स्टेट बैंक मूजिब IMF पारां $760 मिलियन जी किस्त मिली आहे। IMF तरफ़ां मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जी $1 अरब जी किस्त स्टेट बैंक खे मुंतकिल कई। ज़रियनि जो चवणु आहे त IMF खे मिलंदड़ रक़म जो 16 मई ते स्टेट बैंक ज़ख़ीरनि में ज़ाहिर कयो वेंदो। मुमकिन आहे त अमरीका पाकिस्तान ऐं भारत जे अॻवाननि खे राति जी मानी लाइ गॾु करे सघे थो। जेकॾहिं पाक भारत जंग न बंदि थिए हा त लखे माण्हू मरी सघनि हा। मूंखे जंगियूं पसंदि न आहिनि। मां अमन जो ख़्वाहिशमंद आहियां। पाकिस्तान ऐं भारत विच में तारीख़ी जंगबंदी कराई। ॿिन्ही मुल्कनि खे चयो त न्यूक्लियर मिसाइलनि बदिरां वापार करण जो सोचियो। उमीद आहे त ॿई पाड़ेसरी मुल्क जंगबंदी ते क़ाइम रहंदा। अमरीकी सदर जो रियास में सऊदी US इन्वेस्टमेंट फोरम खे ख़िताब। डोनाल्ड ट्रंप जो सऊदी अरब ते इसराइल खे तस्लीम करण ते बि ज़ोर। चवे थो सऊदी अरब पारां इसराइल खे तस्लीम करण खेसि इज़त ॾियणु बराबरि हूंदो। खेसि उमीद आहे सऊदी अरब इसराइल सां मामूल जे लाॻापनि जो जल्द मुआहिदो कंदो। सऊदी अरब ऐं अमरीका $142 अरब जे दिफ़ाई मुआहिदनि ते बि सहियूं करे छॾियूं। चीन पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तयार। चीन जे नायब परॾेही वज़ीर सेन वेडोंग जे चीन में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर खलील हाशमी सां मुलाक़ात। सेन वेडोंग चवे थो चीन पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तयार आहे। पाकिस्तान ग़ज़ा में मुस्तक़िल ऐं ग़ैर मशरूत जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार चयो त ग़ज़ा मां फ़लस्तीनियुनि जी बेदख़ली मंज़ूर नाहे। ग़ज़ा में बुख खे हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। ग़ज़ा में तिबी अमले अस्पतालुनि ते हमला कया विया। फ़लस्तीनियुनि खे अमन सां गॾु रहण जो हक़ आहे। ग़ज़ा जे नए सिर जोड़जक प्रोग्राम जी भरपूर हिमायत कई वञे। पाकिस्तान ऐं रूसी पार्लियामेंट जा राब्ता मुस्तहकम थी रहिया आहिनि। पार्लिमानी फ्रेंडशिप ग्रुप सां ॿितरफ़े लाॻापनि खे वधीक मुस्तहकम कंदासीं। सेनेट में पाकिस्तान रूस फ्रेंडशिप ग्रुप जोड़ियो वियो आहे। रूस सां असांजा क़दीम ऐं तारीख़ी नौयत जा लाॻापा आहिनि। पाकिस्तान ऐं रूस में तवानाई गैस दिफ़ा समेत अहम शोबनि में सहकार मौजूदु आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापार वधीक वधाइण जी ज़रूरत आहे। सेनेट चेयरमैन सैयद यूसुफ रज़ा गिलानी जो रूसी TV खे इंटरव्यू। वाघा बॉर्डर पोस्ट ते पाकिस्तान ऐं भारत विच में हिक कैदी जी मटासटा। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त भारतीय बॉर्डर सिक्योरिटी फोर्स जे पूनम कुमार शाह खे भारतीय इख़्तियारनि जे हवाले कयो वियो। पंजाब रेंजर्स जे महमूदुल्लाह खे पाकिस्तानी इख़्तियारनि हवाले कयो वियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे ज़रिए जमहूरी क़ुवतुनि खे हिक प्लेटफॉर्म ते जमा कयो। COD मुशर्रफ आमरीअ जे ख़ात्मे ऐं जमहूरियत जी बहालीअ जी बुनियाद बणियो। COD जे बुनियादी शहीद मोहतरमा जे फ़लसफ़े ते रखी वई हुई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे ॾिहाड़े ते पैगाम। चवे थो उन ई काग़ज़नि जी बुनियाद ते अरिड़हीं तरमीम थी जंहिंसां सूबाई ख़ुदमुख्तियारी मुमकिन थी। पीपुल्स पार्टी COD ज़रिए सियासी इंतकाम खे दफ़न करे नई रिवायत क़ाइमु कई। चार्टर ऑफ डेमोक्रेसी सियासी नज़रिए ऐं इदारनि जी मज़बूती जी मिसाल क़ाइमु कई।
मुल्क के मुख्तलिफ शहरनि में गर्मी में वाधे। सखर, दादू, सिब्बी ऐं तुर्बत में गर्मी पद 45 सेंटीग्रेड रिकॉर्ड। खैरपुर, रोहिड़ी, शहीद में नज़ीराबाद, जैकबाबाद ऐं लाड़काने में 44 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। लाहौर ऐं पेशावर में 42, रावलपिंडी, इस्लामाबाद 38, कराची ऐं कोयटा में 36 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं KPK में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति पई। सखर ऐं खैरपुर मां अगवा थी वियल 12 ॼणा पुलिस पारां मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। बागड़जी बेले में ऑपरेशन दौरान 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस जो चवणु आहे त सखर मां सजाद, फ़ैरोज़, गोहर, सोलंगी ऐं खैरपुर जे 9 मुग़विन समेत 12 ॼणनि खे बाज़ियाब करायो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॾोहारियुनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम। मुराद अली शाह चवे थो अवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त हर सूरत में यकीनी बणाई वञे। खैरपुर ऑपरेशन में 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे।